वायसा पिरालो खबरुनि से सुरजारी ख़बर शेयर कंदासीं। पिरालो भरिसां बस स्टॉप पीर हाजना शाह खां यूसी कोट मीर मोहम्मद लॻ बस स्टॉप पीर हाजना शाह बुखारी वटि क़दीमी पुल जेका हिसास कराए ॾिनी वई आहे। हुतां जा रवासी एहतजाज कंदे ॿुधायो त हीअ पुल क़दीमी पुल आहे जेका केतिरा ई हादसा पेश अची चुका आहिनि ऐं असांजा मासूम ॿार उन में किरी विया आहिनि जेके रड़नि ते ॿार कढिया आहिनि। हितां जा रवासी एतिरी मुश्किलात मां वक़्तु गुज़ारनि था ऐं ख़ौफ़ में गुज़ारनि था। अचु वञु मासूम ॿारनि जे लाइ या वॾनि जे लाइ या गाॾियूं जेके गाॾियूं फैज़मत बिंडे कचे खां ऐं कोट मीर मोहम्मद खां मिलाईंदड़ हीअ पुल 50 खां 60 ॻोठ खे मिलाए थी, जेका अचानक कंहिं वॾे हादसे जो सबबु बणिजी सघे थो। ॿई पासा पुल जा जेके हुयूं बैरिकूं लॻल उहे किरी पयूं। मासूम ॿार अचु वञ जे लाइ ऐं जानवर या ॿिया माण्हू जे हिकिड़ी नज़र रखी वञे त हिकिड़ी ख़ौफ़ वारी अलामत इहा बणिजी वई आहे। पुल हंधा हंधा टुटी पई आहे। हंधा हंधा टुटल पुल खे डिंगर या खजे या थुड़ निशान तौरु रखिया विया आहिनि। हितां जा रवासी जो चवणु हुयो त असांखे हीअ 20 खां 50 ॻोठ खे मिलाईंदड़ पुल पीर हाजना शाह बस स्टॉप वटि क़ाइमु क़दीमी पुल आहे जेके MP MNN खे केतिरा ई दफ़ा वाइदा कराया हुयासीं जेके वाइदे वफ़ा न करे सघिया आहिनि। इलेक्शन में केतिरा ई दफ़ा वाइदा कया अथऊं पर अफ़सोस सां चवणो थो पए त उन जा वाइदा वफ़ा नथा करे सघनि। वाइदा रहिजी था वञनि। पुल जी तारमियात कराई वञे ऐं असांखे बेचैनियूं ख़तमु कयूं वञनि।